बहुत ॾाढो सिंपल कलाम आहे, हिनखे सम्झणो आहे ऐं जीवन जी अॼु जी जीवन में जेके असांखे तकलीफ़ूं आहिनि, प्रैक्टिकल ॻाल्हियूं मां तव्हांखे हिन कलाम में ॿुधायां थो। हर दिल जी फितरत मटजिया ऐ रंग दुनिया जा मानता दर दर जो खाजो ठोकरियों सब पंहिंजा पराया थी विया। हर दिल जी फितरत मटजिया ऐ रंग दुनिया जा मानता दर दर जो खाजो ठोकरियों सब पंहिंजा पराया थी विया। जेके यार अज कौन पताइन तंहिंजा, जेके यार सगाइन मुंहिंजा अज कौन पताइन तंहिंजा। छा दुनिया साईं साईं तू न परे थी जाए जिया साईं तू न परे थी जाए जिया मां आसिर तुंहिंजे ही ताईं। तू न परे थी जाए साईं तू न परे थी जाए जिया मां आसिर तुंहिंजे ही मुर्शिद तू न परे थी जाए जिया मां आसिर तुंहिंजे हर दिल जी फितरत मटजिया ऐं रंग दुनिया जा मान खा दर दर जो खाजो ठोकरियूं सब पंहिंजा पराया थी विया। हर दिल जी फितरत मटजिया ऐं रंग दुनिया जा मान खा दर दर जो खाजो ठोकरियूं सब पंहिंजा पराया थी विया। जेके यार सगाइन मुंहिंजा अॼु कोन पताइन तंहिंजा, जेके यार सगाइन मुंहिंजा अॼु कोन पताइन तंहिंजा। छा दुनिया साईं साईं तू न परे थी जाए जिया साईं तू न परे थी जाए जिया मां आसिर तुंहिंजे साईं तू न परे दिलबर तू न परे थी जाए जिया मां आसिर तुंहिंजे साईं तू न परे थी जाए जिया मां आसिर तुंहिंजे। खबर रखे दुनिया जो सौ जाने हाल न पंहिंजन जो धारण सां पियो यारी निभाए आकल युग ही मतलब जो। खबर रखे दुनिया जो सौ जाने हाल न पंहिंजन जो धारण सां पियो यारी निभाए आकल युग ही मतलब जो। सब कूड़ फरेब जो न सब कूड़ फरेब जो गिलिया विश्वास जो महल ढलिया कटी माया में सजी जिंदगी मुँह साण खणी छा वहलिया। सब कूड़ फरेब जो गिलिया विश्वास जो महल ढलिया कटी माया में सजी जिंदगी मुँह साण खणी छा वहलिया। जेके यार सगाइन मुंहिंजा अॼु कोन पताइन तंहिंजा, जेके यार सगाइन मुंहिंजा अॼु कोन पताइन तंहिंजा। छा दुनिया साईं तू न परे थी जाए जिया
जींदो या को पंहिंजे पीउ जे आसरे जींदो या को मां जे आसरे जींदो आसरो कंहिंजो कोला जो साईं मोलनि खे बि जीआरे हो तो गुडलनि खे तारे हो तो सभई गॾिजी ॻायो असां साईं तूं न परे थी जाए जियां मां हाज़िर करिजे संसार जो सार मां तव्हांखे ॿुधायां थो शुरूआत खां हर दिल जी फितरत मटिजी आहे ऐं रंग दुनिया जा मां ॾिठा दर दर जो खादियूं ठोकरियूं सभु पंहिंजा पराया थी विया जेके यार सदा आहिनि मुंहिंजो अॼु कोन पता आहिनि तंहिंजो छा दुनिया साईं तूं न परे थी जाए जियां मां आसरे तुंहिंजी ख़बर रखे दुनिया जो सौ ॼाणे हाल न पंहिंजो धारिन सां पियो यारी निभाए आंगलियूं ही मतलब जो केतिरनि जॻह ते ॾिठो वञे थो लोग माण्हू वञनि था किथे वैष्णो देवी मथो टेकण जे लाइ बाबा मां काॾे वियुमि माता ते मथो टेकण वियुमि पर पंहिंजे माता पिता पतो किथे आहे ख़बर ई कान्हे जयराम जी की बोलना पड़ेगा अगर बात सच लगे तो मैं कुछ समय अपने माँ बाप को बुढ़ाश्रम ऐं हाणे हिन दफ़े हरिद्वार पाण सां गॾु ट्रेन में आप लोग साथ में थे ट्रेन में मां सीनियर सिटीजन्स खे वठी वियुमि वृद्ध आश्रम जा कुझु बुढ़ा हुआ जेके वीचारा उते ई वेठा हूंदा आहिनि असांजी मैनेजमेंट इहो डिसीजन खयों त हिन दफ़े छो न उन्हनि बुढ़नि खे वीचारनि खे यात्रा कराए अचे असां सां गॾु अलॻि अलॻि तरीक़े जा माण्हू हुआ जंहिं महिल वञी उन्हनि सां ट्रेन में मूंखां उन्हनि सां मिलियुमि वञी करे त हिकिड़े बुढ़े सां मिलियुमि चयोमांसि साईं तव्हां किथां आया आहियो चई साईं मां फिलिपाइंस मनीला मां आयो आहियां ऐं मां चयोमांसि हाणे किथे रहंदा आहियो तव्हां साईं चई साईं हाणे मां स्वामी शांति प्रकाश विद्याश्रम में रहंदो आहियां ॿुधाइनि पिया मूंखे चवनि पिया साईं मां सॼो वर्ल्ड घुमियो आहियां सॼी दुनिया घुमियो आहियां भई मां कुछ समय मनीला में रहूं कुछ समय जापान में रहूं कुछ समय दुबई में रहूं कुछ समय अमेरिका में रहूं कुछ समय यूरोप में रहूं पर हाणे मुंहिंजी मंज़िल जेकी आहे वृद्ध आश्रम वीचार करिणो हिन ॻाल्हि ते असां सोचूं सियाणा आहियो तव्हां पोइ पढ़ंदड़ लिखंदड़ ॿार न आहियो तव्हां सियाणा आहियो पोइ समझदार को इशारा काफ़ी हिकिड़ो माण्हू जेको पंहिंजी दुनिया खे हथ में थो रखे पियो थी सके तो जीवन में कुछ अहिड़ियूं ग़लतियूं थियूं हुजूं जो उन्हनि पंहिंजी प्रॉपर्टी जा पेपर वेपर पंहिंजे ॿारनि जे नाले पहिरियों ई करे छॾिया हूंदा अथव पंहिंजे वीचार करण जहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि इहे त यार छा करे रहिया आहियूं असां त छा असां जेको पंहिंजे माता पिता सां कयूं था पिया त असां छुटी वेंदासीं
संसार का नियम है। मां हमेशा चवंदो आहियां कोई स्वर्ग कोई नर्क नहीं है, कोई स्वर्ग कोई नर्क कान थो, जेको तो समय ते भुगतान हिते ही करणो थो तव्हांखे। उन खां पोइ तव्हांखे जन्म मिले थो नथो मिले वो तो उनजी रज़ा आहे। अगर तव्हांजे जीवन जा अहिड़ा कर्म थियल हूंदा त ठीकु आहे, मनुष्य जन्म मिलियो जो अहिड़ो कर्म थी हूंदो, अहिड़ो को सुठो कर्म थियो हूंदो त मुक्ति मिली वेंदी। जे कर्म हूंदा सीधा कदो त वरी पोइ 84 जी झूणी भोगणी पवंदी। जयराम जी की 84 जी झूणी कहिड़ी कहिड़ी आहे ॿुधाइण जी ज़रूरत कान्हे। 84 लाख योनियां हैं। उनजे उसके बाद 84 लाख योनियों के बाद एक आपको ये जन्म मिलता है, मनुष्य का जन्म। क्या करने के लिए? छा करण जे लाइ? भगवान जो नालो वठण जे लाइ, सम्मान करण जे लाइ, वॾनि जो इज़त करण जे लाइ। पैसो पंहिंजी जॻह ते आहे, पैसे जी काई अहमियत कान्हे, दिमाग में रखी छॾियो। जिन माण्हुनि पैसे की अहमियत ॾिनी उन्हनि पंहिंजो जीवन विञायो, इहो इतिहास अथव। जिन भी माण्हुनि पैसे खे अहमियत ॾिनी उन्हनि पंहिंजो जीवन विञायो, ऐं जिन माण्हू पंहिंजे जीवन में संतनि खे, पंहिंजे वॾड़नि खे अहमियत ॾिनी उन्हनि पंहिंजो जीवन संवारियो। इहो इतिहास अथव। पैसे कमाइण वारा पैसे जे पुठियां घुमिया पाण ई गुम थी विया। ऐं जेके माण्हू संतनि जे लाड़े लॻा, ॾिसो साईं पारूशाह जे लाड़े लॻा, साईं वसणकोट जी वसणकोट केरु सॾाए? जे तव्हां साईं वसणकोट जी तस्वीर ॾिसंदो त उन तस्वीर में तव्हां ॾिसंदो त साईं वसणकोट साहिब जन की गोॾनि ताईं धोती पातल आहे, वस्त्र ॿियो कुझु बि कान्हे। हिकिड़ी नंढी धोती पातल आहे, सिर्फ़ु गोॾनि ताईं, ॿियो कुझु वस्त्र कान्हनि। पर ॾिसो सॼी दुनिया खे वेठो ॾिठे थो दरवेश। उमास जी राति मेलो लॻे थो पियो त हज़ारनि जी ख़ल्क़ हुजूम हिकिड़े ॾींहुं सुबुह खां शुरू थी थिए त ॿिए ॾींहुं सुबुह ताईं पब्लिक जी अचवञु चालू लॻी पई आहे। पलव थींदो आहे सुबुह जो, दरबार साहिब खे पलव जो वरदान आहे। 2.5-3 हज़ार संगत त पलव में हूंदो आहे, 1.5-2 कलाक पलव में लॻी वञे। पलव वारो दर आई। इन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झणो आहे त असां छा खे अहमियत ॾेई रहिया आहियूं। ख़बर रखे दुनिया जूं 100 ॼाणे हाल न पंहिंजनि जो। पोइ ख़ासि करे वरी हिकिड़ो मूंखे नंढो चुटकुलो बि ईंदो आहे त जंहिं महिल ॿ माताऊं वेठियूं हुजनि, पाण में वेठियूं ॻाल्हाइनि था, कितने की ड्रेस है ये? मेरे हस्बैंड ने ना मेरे बर्थडे पे गिफ्ट किया, 12,000 रुपीस किया। बेनी वनी घर में फुला बैठी मुझे 15,000 की चीज सही ना उठी नहीं ना देश सही में रोटी भी ना खाई लेनी। खबर पई 15,000 वाली ड्रेस खरी वई, वरी कलाक ब वई करे कल एक हिकड़े टॉपिक ते फलाने ना हे क्या, फलाने वो क्या, फलाने इतना पैसा कमाया, फलाने इतना बने, जुमा में फलाने ये क्या, फलाने वो क्या। कलाक आप जो छड़े छड़े दसा छा बने, कलाक उन टॉपिक पे ॻाल्हाए करे पोइ चओ त छॾे छॾे दसा छा वञे, असांखे कहिड़ो फ़र्क़ु थो पए पियो, असांजो कहिड़ो मतिलबु। अगरि इहा ई प्रचार असां संतनि जी कयूं त असांजो मीटर वधी वियो न, भक्ति वधी वई न। कलाक असां संतनि जे बारे में ॻाल्हायूं, उन्हनि जी हिस्ट्री ते ध्यानु ॾियूं, असां उन्हनि जे डिटेल्स में वञूं त संत कहिड़ा थिया, कहिड़ा कहिड़ा संत, कहिड़ी कहिड़ी कमाई थी। माना इहो वीचार कजो तव्हांजी भक्ति चालू थी, मीटर चालू थियो। जिस वक्त आपने दरवेश का नाम लिया, जिस वक्त तक लिया, उतना समय आपका भक्ति में काउंट होगा। इन ॻाल्हि खे ध्यानु ॾियो। जो भागवत तो चए, मां नथो चवां, श्रीमद भागवत में लिखियल संतनि जो नालो खणणु, उन्हनि जी व्याख्या करणु, उन्हनि जी भक्ति करणु, उन्हनि जी भक्ति ॿुधणु, उन्हनि जा भजन करणु, उन्हनि जा भजन ॿुधणु, उन्हनि जे चरणनि जी सेवा करणु, सब सेवाओं में सब भक्ति में था चलो। इन ॻाल्हि ते वीचार करणो आहे। ख़बर रखे दुनिया जूं 100 ॼाणे हाल न पंहिंजनि जो, धारण सां पियो यारी निभाए। हा कलयुग ही मतलब जो, सब कूड़ फरेब जो खेल आहे, विश्वास जो महल जे ॾहल आहे। कटे माया में सॼी ज़िंदगी, मोए साण खणी छा वियो, छा खणी कढंदसि। सिकंदर जे महिल वियो न, सॼी दुनिया ते जीत हासिल कई, पर आख़िर में जंहिं महिल मरण वारो हुयो त पंहिंजनि जेके मुलाज़िमनि खे चई बाबा हाणे हिकिड़ी मुंहिंजी विल थियो, हुन ॻाल्हि खे ध्यानु ॾिजो, जंहिं महिल मरा न तो मेरे दोनों हाथ ना कब्र के बाहर होने चाहिए। तो बोला वो क्यों? बोला लोग देखे तो सही कि जिसने पूरी दुनिया पर, कायनात पर जीत हासिल की, वो भी खाली हाथ गया। सब मोए खणी साण खणी छा वियल आहे, जेके यार सदाए मुंहिंजा कोन पता आहिनि पंहिंजा, छा दुनिया हासिल। अॻियां ध्यानु ॾियणो आहे, इहो ॾाढो गंभीर विषय हिन वक़्तु हली रहियो आहे असांजे सिंधी समाज में ख़ासि करे।
मुंह जेके फेरे वेठा पंहिंजे मन ठार सां तिन खे अलाए मिलंदो छा आहे कूड़ जे बाज़ार मां। अॼुकल्ह न क्रिश्चियनिटी जो ॾाढो वधीक मां नालो खणी ओपनली थो ॻाल्हायां हिन बारे में, छो त स्पष्ट चवणु ॾाढो ज़रूरी आहे। कन्वर्जन्स जाम थियूं हलनि पियूं वञनि, जिते किथे ॾिसो कन्वर्जन छाजे लाइ तो मंदिर में तो वञे भाई, छाजे लाइ मंदिर में तो वञे पियो? अरे तूं चिंता ही न कर, हल मां तोखे अहिड़ी जॻह तो वठी वञे, हिकिड़ी मेणबती पारी ने हथ जोड़ीने तुंहिंजा कम थी वेंदा। जाम ट्रेंड थी वियो आहे इहो असांजे ख़ासि करे इंडिया में, मुंबई, उल्हासनगर ऐं इंडोनेशिया वारी मूंखे हीअ रिपोर्ट हाणे मिली। इंडोनेशिया ओवरऑल जकार्ता में असांजा वॾा वॾा बिज़नेस टाइकून्स जेके सिंधियत जी शान सलाईंदा हुआ उहे अॼु के क्रिश्चियंस थियनि के मुस्लिम्स थी विया। अरे जेके पंहिंजे धर्म जा न थिया ॿिए कंहिंजा छा थींदा? असांजे पंहिंजे धर्म जा ई न थियासीं ॿियो कंहिंजा छा थींदासीं? पंहिंजे संतनि जा दर छॾे हेड़ा दिग्गज संत दरवेश छॾे करे असां भिटकूं न पिया हिकु मेणबती जे पुठियां। ऐं पोइ असांजे पंहिंजे जीवन ते छा फ़ाइदो? छा करे रहिया आहियूं असां? इहो मुंहिंजो मैसेज स्पेशली तव्हां सभिनी संगत जे लाइ फैलायो इहो मैसेज। पंहिंजे धर्म खे सञाणो प्यारा, पंहिंजे धर्म जे हेॾनि दिग्गज संतनि खे ॾिसो, शहनशाह सतगुरु साईं वसणकोट साहिब, शहनशाह बाबा पारूशाह दातार, स्वामी शांति प्रकाश महाराज, सचो साईं सतराम दास, अमर शहीद संत कंवरराम जहिड़ा संत, साईं वसणकोट मोलनि खे जीआरे छॾियो, साईं कंवरराम मोल ॿार खे तारियो त उहे तव्हांजा कम न कंदा। अरे विश्वास जी राम तो प्यारा सॼी वो जेको वञी था उन मेणबती में विश्वास रखो था, उहो बाबे संतनि जे दर ते वञी करे ॾीए में विश्वास रखो त ॾिसो तव्हांजा कम थींदा। जोत उहा ई आहे, पर कुझु कान्हे, बसि विश्वास जी ॻाल्हि आहे। मानो तो गंगा मानो ना मानो मूर्ति पत्थर जी आहे, भगवान झूलण थी, छो था वञूं? छो लॻाई आहे मूर्ति? छो त असांजे समाज जो, असांजे धर्म जो प्रतीक आहे ॻाल्हि। साईं असांजे समाज खे, असांजी क़ौम खे बचाइण वारो झूलण। छो हिन जा अखाड़ा क़ाइम आहिनि अॼु बि? छो त इहे आसूं पुॼाइनि था तॾहिं हिननि जा अखाड़ा क़ाइम आहिनि, न त छो अखाड़ा क़ाइम हुजनि? भई इहे असांजा प्रेमी आहिनि MP दतिया खां, दतिया मनाइण आया ख़ासि दरबार साहिब मेलो थींदो आहे, वॾो ज्योति स्नान महोत्सव, ऐं हज़ार में 25-30-50,000 माण्हू त हूंदा ई, 30,000 संगत हूंदी आहे हुते बाबा। हिन दास जी हाज़िरी हूंदी आहे हर साल हुते, ऐं हिन दफ़े 10-12 अगस्त मेलो आहे वॾो इहो। क्या बात, क्या बात, क्या बात। रात आया दरबार साहिब में मना वठ रखण, मां चयो बाबा हलो तव्हां खे सुबुह सत्संग ते वठी लाओ, उतां वरी वञो बॉम्बे घुमजो वञी आराम सां। सिंध खां उहा जोत हलंदी आई आहे, सिंध खां उहा जोत हलंदी आई आहे, ऐं उहा जोत खे छा कंदा आहिनि? हर साल जुलूस कढंदा आहिनि, उन जुलूस में दरिया ते खणी वेंदा आहिनि, उते दरिया ते उन जोत खे कढी करे ऐं उन जेको जंहिंमें जोत ॿरंदी आहे उन जो सनानु कराईंदा आहिनि, उनखे उनखे चवंदा आहिनि ज्योति स्नान महोत्सव। ऐं वॾो मेलो लॻंदो आहे, लाल जा लाॾा थींदा आहिनि, वरी झूलण जी जोत जॻह सत्संग थींदा आहिनि, मौजूं लॻंदियूं आहिनि। ईअं ई त असांजो धर्म ऐं असांजी क़ौम क़ाइम हूंदी, न त कीअं क़ाइम हूंदी प्यारा? इहे दर आहिनि त असां बचियल आहियूं। असां पंहिंजे धर्मनि खे छॾे करे ॿियनि धर्मनि में छा थो मिले असांखे? कुझु कान्हे भाई, कुझु कान्हे ॿियनि धर्मनि में। जेकी मौज, जेको सुकून असांजे पंहिंजे धर्म में आहे उहो किथे बि कान्हे। मोह जेके फेरे वेठा पंहिंजे मन ठार सां, तिन खे अलाए मिलंदो छा आहे कूड़ जे बाज़ार में। जेके सच विसारे वेठा आहिनि ॿिया दर दर पिया था अपनाइनि। पता पंहिंजे घरनि जा भुलिजी विया, माण्हू होश विञाए भटकिया आहिनि। जेके यार सदा आहिनि मुंहिंजा अॼु कोन पता आहिनि कंहिंजा। मोह जेके फेरे वेठा पंहिंजे मन ठार, तिन खे अलाए मिलंदो छा आहे कूड़ जे बाज़ार मां। मोह जेके फेरे वेठा पंहिंजे मन ठार, तिन खे अलाए मिलंदो छा आहे कूड़ जे बाज़ार मां। जेके सच विसारे विञाइनि जान दर प्याता अपनाइनि, पता पंहिंजे घरनि जा भुलिजी विया, माण्हू होश विञाए भटकिया आहिनि। जेके यार सराइनि मुंहिंजा अॼु कोन पता आहिनि कंहिंजा।
बिगड़ी मुझी बनाए जे रोटी जे रहण वाला किन यो कलाम बुधो है के यो कलाम बुधो महात्मा दे करे करे बुधो बिगड़ी मुझी बनाए जे रोटी जे रहण वाला सतगुरु वसाया आपको जैसा जिंदगी दी शान आ जो करो जोरदार तालियों था जे विश्व जे लगी सभी नायर भाई बैठे हुए इन कलाम में बयान थियल इन नंढी कथा है हिकड़ी माता बेड़ी में सवार थी करे ऐं उन ज़माने में सिंध में ट्रांसपोर्टेशन जो जेको माध्यम हुयो वो बेड़ी हुयो सिंधु नदी में नाव हलंदी हुई ऐं हिक किनारे खां ॿिए किनारे ते वञण लाइ या हिकिड़े शहर खां ॿिए शहर में वञण जे लाइ तव्हांखे ॿेड़ी में वञिणो हूंदो हिक माता सां गॾु ऐं कुझु 8-10 ॼणा गॾु हुया ऐं गॾिजी करे उहे यात्रा पिया कनि त उन ज़माने में देयर वर नो डैम्स हूंदियूं त पाणी ॾाढो रुअंदड़ हूंदो हमेशह सावण जो महीनो हुजे ऐं सिंधु दरिया वॾे वेग में हुयो ऐं उन पाणी में साइक्लोन स्टॉर्म आयो वाचूरा जेके चइजे भवंडर पाणीअ जो वो भवंडर एॾो डीप हूंदो हुयो हिकिड़ो भवंडर अगरि काई शइ हुन में फाथी त उहा पाणी जे एंड ताईं बचंदी न हो हाणे अचानक सां ॿेड़ी हलंदे हलंदे जो मौसम में थोरो तूफ़ान अची वियो ऐं तकलीफ़ वधी वई त वो ॿेड़ी वञी हिकिड़े भवंडर में फाथी पाणी कुंड में फासी जेके चइजे कुंड सावण जे सीर विच में ॿेड़ी फाथी आहे कुंड में ॿेड़ी फाथी आहे कुंड में वञी ॿेड़ी फाथी त ॿेड़ी गोल गोल पई घुमे जेके मुहाण हुआ उन्हनि पतवार छॾे ॾिनी चयो बाबा हाणे केरु बचाईंदो माता ॿुढड़ी वेठी हुजे ॿेड़ीअ में सुकून सां वेठी ॿिया सभु रड़ियूं पिया कनि बचायो 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 वरी कोई न असांखे बचाइण वारो माता सुकून सां वेठी हुजे तो जेके मुहाण हुआ चवंदा अड़े अमड़ कंहिंखे त पुकार कर कंहिंखे त सॾु कर कंहिंखे त घुराए असांखे अची बचाए त पुछईं मुहाणे खां भाई किथे आहियो असां कहिड़ी जॻह ते पहुता आहियूं त मुहाणे खे ॾिसी करे ॿुधाईंदी बाबा सखर जे पासे में रोड़ी ॻोठ आहे साम्हूं आसां त रस्तान साईं बसरो ॻोठ जी दरबार ते ॾिसी अचे चई यार अरे प्यारा उते पहुता आहियो चई पोइ पुकार लॻायो न बसर ॻोठ खे अड़े कुननि मां पार त ॿेड़ी को पाण पहुचाईंदो उते इहो कलाम हे साईं बसर ॻोठ साहिब जे ॾोहिटे ये कलाम लिखो ग्रैंडसन साईं जे उन्हनि लिखियो इहो बिगड़ी मुंहिंजी बनाए जे रोड़ी जे रहण वारा सतगुरु वसन प्यारा सावण जे सीर विच में मुंहिंजी ॿेड़ी फाथी आहे कुन में मुंहिंजी ॿेड़ी किनारे लाइजे रोड़ी जे रहण वारो हिकु आसरो आहे तुंहिंजो कर पार ॿेड़ो मुंहिंजे ऐबनि ॾे न निहार जे रोड़ी जे रहण वारा ॿुधी दाह दर्द वारी पुकार करणी आहे जेतिरो दर्द हूंदो न पुकार में ओतिरी जल्दी पहुचंदी जल्दी असांजा कम थी भाव दर्द निष्ठा की बड़ी अहमियत असांजे जीवन में रखनि था बुरी दाह मैं सुनाता हूँ लाइन जरूर सुनाता हूँ बस इसके बाद यही भजन लेता हूँ बुरी दाह दर्द वारी बेड़ी तो उन जी तारी नामे जी बेड़ी तार जे संगत जी बेड़ी तार जे रोड़ी जे रहण वाला जंहिंमहिल उहा पुकार लॻी किथां कुदरत जी रांदि थी वो बेड़ी छिकजी करे कुन मां ॿाहिरि जी पहुची करे सिधो आसाउदड़ जे किनारे ते पहुती अॼु बि असांजो जीवन ईअं ई आहे प्यारा असांजो जीवन ईअं ई थो सावण जे सीर विच में जंहिंमहिल सुख जो लहरियूं आहिनि न असांजो त असांजो जीवन मस्तु हलंदो आहे मज़े सां आनंद सां सुकून सां कोई टेंशन न अरे कहिड़ा हंध चाचा हंध जॾहिं मन पवंदो तॾहिं वेंदा हंध दर्शन करण जे लाइ ऐं जंहिंमहिल दुख जो लोॾो अची वियो हिकिड़ो भवंडर अची वियो दुख जो सिधो वञी साईं मूंखे घणियूं उमासियूं थियूं न आहियूं तव्हांजी ॾाढी यादि पई थिए आयो आहे तव्हांजे दर ते मथो टेकण दया कयो मुंहिंजे मथां अरे भई घणियूं उमासियूं थियूं तोखे चयो 5 उमासियूं कर चई साईं 3 में कमु थियो वरी 5 में सुस्ती थी पई वाह भई सही आहे हाणे भई 6 में छू आयो चई साईं थोरी तकलीफ़ अची वई आहे स्वार्थ का जीवन किथे न किथे पंहिंजो पाण खे पूरन सरेंडर करो किथे न किथे पंहिंजो पाण खे पूरन सरेंडर करो जिते तव्हांजो स्वार्थ न हुजे दुनिया में स्वार्थ रखो जिंदगी तो सेल्फ आहे सेल्फिश जीवन आहे असांजो छा था कयूं धंधे में छा था कयूं वापार में छा था कयूं सोची न दोस्तनि यारनि जी मिटनि माइटनि जी उन्हनि खे को डिस्काउंट ॾियूं डिस्काउंट में भी पढ़े कमीशन लॻल हूंदी आहे वधीक हिकिड़ो संत जो प्रेमी हुजे ॾाढी मज़ेदार ॻाल्हि थो ॿुधायांव असांजे साईं वसंत ॻोठ साहिब जो प्रेमी हो किथे साईं आत्माराम साहिब जन मुंहिंजा ग्रैंडफादर ही वाज स्टेइंग he used to stay in Mohnad Banjan UP
उते साईं जन खे सिरिंज जो बटो हूंदो उन टाइम ते वॾो वापारु साईं जन कंदा हुया जंहिं टाइम ते गादी नशीन न हुया। मां हीअ ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो 1950 या 60 जे विच जी। पोइ उन वक़्तु साईं आत्माराम साहिब जन असांजे दरबार साहिब जो हिकिड़ो प्रेमी हाणे वेझो गुज़ारियो 2 साल खनि अदा नीचल दास उनजो दुकानु हो कपिड़े जो। दुकान ते वञी साईं जन शाम जो उनजे घर साईं जन खे ॾाढी आदत हूंदी चर्चो चाहे मौज लॻी पई हुजे चवंदा मूंखे चुप करे वेहण मज़ो न ईंदो आहे सुकून लॻो हुजे मौज लॻी पई हुजे खिल मश्करी लॻी पई हुजे छा आहे जीवन में। पोइ साईं जन वञी रोज़ शाम जो हुन दुकान ते चांहि वेठो छा कंदो संतनि जे लाइ चादर विछाईंदो हुयो जीअं संत उथी वञनि तीअं उहा चादर विकामजी वञे ज़रूरत जी वॾी एॾी न सुठी आहे कमु। हिकिड़ो ॾींहुं 2 ॾींहं 3 ॾींहं जॾहिं वञनि संत जंहिं महिल वञी वेहनि चांहि पीअनि चांहि पी करे उथनि उहा चादर विकामजी। हिकिड़े ॾींहुं ते चादर ते चांहि हारजी पई उनजा बि वधीक पैसा मिलनि उहो बि विकामजी। हिकिड़े ॾींहुं संत मालिक वेठा हुजनि शाम जो समय हुजे साईं थोरो सवेल हलिया पिया त दुकान ते पहुड़ी न थी आहे शाम जो। उन ज़माने में ईअं सिस्टम हुयो त मंझंदि जो 2 ताईं दुकानु खोलणो आहे 2 कलाक घर में निंड करणी आहे वरी शाम जो 5 बजे दुकानु खोलणो आहे त हाणे माया जे पुठियां में त उन टाइम ते हरूभरू असांजा मालिक अची विया हिन वक़्त जा बसलकोट दरबार जा गादी नशीन हाज़िर हुजूर जल्दी ऐं परमानंद जा जोरदार ताली वॼाए हुननि जो स्वागत कंदा। बोल साईं बसण कोट की जय शहंशाह परशाह साहिब की जय खुदा साईं आत्माराम साहिब की जय साईं गुरु का साहिब की लाल ले सभी परियां खां हथ जोड़ींदा सभई वेही रहो पोइ आराम सां संत जो दर्शन कयो। त संतन जो प्रेमी सभी चओ जय सिया राम जय सिया राम जय जय बसंत घोट जय जय झूलेलाल। त संत वेठा हुजनि वरी शाम जो वेठो हुजे वांदो त हिकिड़ो ग्राहक आयुसि ॻाल्हि ध्यान में मां छा पियो ॿुधायां तव्हांखे पहिरां त पंहिंजे ध्यान में ॻाल्हि छा पियो ॿुधायां हिकिड़ो ग्राहक आयुसि ऐं बाबा ये कितने का दिया अरे यार तुम प्रभु का रूप है पहला ग्राहक है मॉर्निंग का समय है मेरा खरीदी 10 रुपए का है आप मेरे को 12 रुपए दे देना 2 रुपए में कमा लूंगा 5 रुपए का चीज तुम बोलता है और 12 रुपए नहीं ऐसा थोड़ी है प्रभु खरीदी 10 रुपए 11 रुपए दे देना घड़ी वाली साड़ी 1.5 रुपए बिकनी होना के संत संत यो कर भी चीज मेरे को वैसा नहीं पता तो मेरा गुरु बैठा है मेरे को मेरे गुरु का कसम है मेरा खरीदी 10 रुपए का है मेरा गुरु बैठा है खरीदी मेरा 10 रुपए का है तुम मेरे को 10.5 रुपए दे दो मॉर्निंग का टाइम है लेके संत सॼो नज़ारो वेठा ॾिसनि पिया ऐं जंहिं महिल वियो 10.5 रुपए विकाम थी त संत था पुछनि नीचे ॾे ख़बर सची ॿुधाए खरीदी घणे जी मालिक आयो 5 रुपए जी खरीदी जी प्यारा 5 रुपए जी खरीदी तूं विकरण जे चक्कर में गुरू जो कसम खाई छॾियो कूड़ो जी साईं तव्हां मालिक आहियो जी साईं मां आहियां पापी मां आहियां गृहस्थी इंसान मां आहियां पापी इंसान रोज़गार करण जे लाइ रोज़ पाप कंदो आहियां रोज़ कूड़ करे मूंखे करणो ई पवंदो न त मुंहिंजो परिवार कीअं हलंदो। PR छा थींदी आहे PR जेके चवंदा आहिनि न मार्केटिंग छाखे चवंदा आहिनि न उहो थोड़े खे घणो न विकिणण असली मार्केटर उहो ई आहे गंजे को कंगी बेचने वाला ही असली मार्केटर है। मार्केटिंग इज ऑल लाई कूड़ उनखे मार्केटिंग चवंदा आहिनि मार्केटिंग में कुछ सच न होगा ये जेके प्रोडक्ट्स ऑन टीवी में ॾिसो था जेके विकाम जंदा पिया तो छा आहे टूथब्रश लगाओ सब साफ तो करे ॾेखारो न पंहिंजा ॾंद अच्छा करे ॾेखारो मां महीनो तव्हांखे जब तक आप डेंटिस्ट के पास नहीं जाओगे तब तक दांत सीधे नहीं होंगे। संतन के सोचे तो साईं मां आया हिकिड़ो गृहस्थी इंसान कूड़ इंसान मूंखे पंहिंजे परिवार पालण जे लाइ कूड़ पालणो करणो थो पए मूंखे कूड़ा कसम बि खाइणा था पवनि मां इन करे तव्हांजी शरण में आयो आहियां त हिन भाव सागर खां छा हुन भाव सागर खां बि मूंखे तव्हां ई पार पहुचाईं तो मां तव्हां वटि आयो आहियां तव्हांजी शरण में पार पहुचण जे लाइ बाक़ी त संसारी ॻाल्हियुनि मां जेके कयां थो इसका ये मतलब नहीं कि जिते किथे गुरु आहे कूड़ा कसम खाऊं पिया ख़्याल कजो हिन ॻाल्हि जो इंजूरियस टू हेल्थ ते उन ज़माने जी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां थो त हिते उहा ई ॻाल्हि थी अचे पई त
जै भी उम्मीद पंहिंजे साईं सां लगाई आहे, जै भी उम्मीद पंहिंजी साईं सां लगाई आहे, तेरी बुढ़ल भी साईं पार कराई आहे। जै भी उम्मीद पंहिंजी साईं सां लगाई आहे, तेरी बुढ़ल भी साईं पार कराई आहे। साण सुख दुख में वसण होटया जंहिंजी वर्दी काली होटा रखी बुधी रोहन पीर ते कोई दर तन खाली मोटियो ये बाग बनाए सब जा दरवेश वजीर ही रब जा, ये बाग बनाए सब जा दरवेश वजीर ही रब जा। बाबा परमानंद साईं साईं तू न परे थी जाए जी शहंशाह ऐलान कयो।